अस्सलाम वालेकुम। ये तो मुंहिंजो नालो ज़ैनुल आबिदीन मंगेरो आहे। मां वेठल ॻोठ मोहम्मद काबल मंगेरो तालुको खलियार डिस्ट्रिक्ट नौशहर। जीअं त मुंहिंजे मथां हिकिड़ी एफ.आई.आर. थियल आहे मोरे थाणे में, जंहिंमें उहो केस हलंदड़ आहे कोर्ट मोरे में। उते कल्ह असां सुनवाईअ ते विया हुआसीं, कल्ह अंगारे ॾींहुं। उते असां जंहिं महिल कोर्ट में पेश थियासीं जज साहब वटि, असां हुते मुंहिंजो वकील बि मूंसां गॾु हुयो। उते असांखे जज साहब वटि पेश थिया त जज साहब असांखे 2 तारीख़ ॾिनी, डिसंबर जी तारीख़। उतां असां 5-10 मिंट खां वेठा हुआसीं। उतां पोइ असां निकितासीं पंहिंजी गाॾीअ में, जंहिंमें असां सां वकील बि पंहिंजो गॾु हुयो। वकील बि हुयो, मुंहिंजो वाल साहब बि गॾु हुयो, ऐं मुंहिंजो नंढो भाउ जेको आहे काशिफ, उहो मूंसां गॾु पियो हुयो। जीअं असां गेट क्रॉस कईसीं, गेट क्रॉस कंदे ॿाहिरि जीअं निकितासीं पंहिंजी गाॾीअ में, थोरा चंद मिंटनि ते असांजे मथां हमिलो थियो, जंहिंमें असांजी गाॾीअ जा शीशा बि भॻा विया, उहे डंडनि सां हुया, कंहिं सुरोटा ने कंहिंखे हथियार वथियार हुआ। असां पंहिंजी जान बचाए भॻा। उतां एतिरी उन्हनि असांखे मारण जी कोशिशि कई, मूंखे अगवा करण जी कोशिशि कई। उन्हनि मूंखे ॿाहिरि असां भॼी वियासीं हुतां। असां पंहिंजी जान बचाए भॼी वियासीं। मां हींअर मुतालबो कयां थो होम मिनिस्टर निजात साहब खां त सर हीअ असांजे मथां हमिलो थियो, इन जो नोटिस वरितो वञे। ऐं एस.एस.पी. नौशहर फिरोज़ खे मां फिरोज़ अपील थो कयां, सर हीअ असांजो नोटिस वरितो वञे, जेको मूंखे जान खे वधीक ख़तरो आहे। मुंहिंजी 2 तारीख़ रखियल आहे, मूंखे वधीक ख़तरो आहे त मां हुते कीअं पेश थींदुमि जज साहब जे अॻियां। बराए महिरबानी करे मुंहिंजो इहे जेकी अपील आहे इहा असांजे क़बूलु कई वञे, महिरबानी करे।